सिंधु दरिया मां निकिरंदड़ तकरारी कैनालनि ख़िलाफ़ समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। सिंध जूं सियासी, समाजी ऐं क़ौमपरस्त धुरियुनि पारां सिंध जे कुंड खुर्च में कैनालनि ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड कराइण जो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां सिंध, पंजाब, बलोचिस्तान वेंदड़ सभु रस्ता बंदि करे हज़ारे गाॾियूं रोडनि ते बीठी वयूं आहिनि। कैनालनि वारे मसइले ते वफ़ाक़ी हुकूमत नेठि क़ौमपरस्तनि सां राब्तो करण ते मजबूर थी पई। वफ़ाक़ी वज़ीर राना सनाउल्लाह जो सिंध जी सियासी ऐं क़ौमपरस्त पार्टियुनि जे अॻुवाणनि सां टेलीफोन ज़रिए राब्तो कयो वियो आहे। राना सनाउल्लाह SUP सिंध जे सदर सैयद ज़ैन शाह, JUI सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सूमरो ऐं क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो सां काल ते ॻाल्हि ॿोल थी आहे। वफ़ाक़ी वज़ीर राना सनाउल्लाह मूजिबि मुल्क जी मौजूदा सूरतहाल सां तमामु घणो मुआशी नुक़सान थी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां क़ौमपरस्त अॻुवाणनि खे कैनालनि वारे मसइले ते ॻाल्हाइण ऐं मुलाक़ात लाइ राब्तो कयो वियो आहे। ज़ैन शाह चयो त इत्तेहादियुनि सां राब्तो करे पोइ मिलण लाइ जवाब ॾींदसि। कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग वारो फ़ैसिलो वापसि वठण ताईं जदोजहद जारी रहंदी। राशिद महमूद सूमरो पारां राना सनाउल्लाह खे चयो वियो त पहिरीं कैनालनि वारो मंसूबो फ़ौरी तौरु ख़तमु कयो वञे ऐं क़ौमपरस्त अॻुवाणनि खे मुलाक़ात लाइ घुरायो वञे। जॾहिं त अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त 6 कैनालनि वारे मंसूबे ते समूरी सिंध जी अवाम में कावड़ ऐं बेचैनी पैदा थियल आहे। राना सनाउल्लाह खे वधीक चयो त कैनाल ठाहिण वारे फ़ैसिले ज़रिए सिंध सां शदीद नाइंसाफ़ी थी रही आहे। कोशिश डिजिटल, हैदराबाद।